पेशावर खैबर पख्तूनख्वा हुकूमती आलमी मालियाती इदारे IMF सां तइ थियल मुआहिदे जे कुछ नुक़्तनि ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। खैबर पख्तूनख्वा सरकार जे नाणे बाबति सलाहकार मुज़म्मिल असलम पंहिंजे बयान में चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं काबीना इजलास में क़ौमी मालियाती मुआहिदे जे कुछ नुक़्तनि ते ख़दशनि जो इज़हार कंदे वज़ाहत तलब कई हुई। संदसि चवणु हो त सूबाई काबीना तरफ़ां ख़दशा वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं मोकिलण जी हिदायत कई वई आहे। ख़दशनि ते वफ़ाक़ी हुकूमत जी वज़ाहत खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे पेश कई वेंदी। मुज़म्मिल असलम चयो त सूबाई काबीना IMF पैकेज जी मंज़ूरी सुठो सोण करार ॾिनो आहे, जिते कुझु नुक़्तनि ते ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। यादि रहे त 2 ॾींहं अॻु IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड इजलास में पाकिस्तान लाइ $7 अरब कर्ज़ जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।